वालेकुम नाजरीन, हमारे सिर आयो हथियार न्यूज़ मां आहियां मोहम्मद उमर शंबाणी। नाजरीन, सालियापट मां अव्हांखे आम ख़बर ॾींदा हलूं त सालियापट शहर में जुनूनी इंतहा पसंदी जो अनोखियो वाक़ियो शफ़ी मोहम्मद शंबाणी खे सालियापट IBA कॉलेज वटां 4 नामालूम हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे नामालूम हंध ते खणी विया। JUI जो सरगर्म कारकुन तालका सालियापट जे ख़ाज़न मौलवी शफ़ी मोहम्मद शंबाणी जो ॾाढी कूड़े तशद्दुद तज़लील जो निशानो बणाए खेसि साॻे जाइ ते फिटो करे फ़रार थी विया। वधीक मालूम कंदासीं सीनियर सहाफ़ी आदम शंबाणी खां। असां सां फ़ोन लाइन ते मौजूदु आहे। जी आदम शंबाणी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल उमर, मां तव्हांखे तफ़सीलन खां आगाह कंदो हलां त सालियापट शहर में JUI जे सरगर्म कारकुन मौलवी शफ़ी मोहम्मद शंबाणी पंहिंजे कम सां वञी रहियो हो त नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते खेनि अगवा करे अखियूं ॿधी नामालूम हंध ते मुंतक़िल करे खेसि तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणायो। मौलाना साहब जो ॾाढी सुनत मुबारक कूड़े मौतमार धमकियूं ॾेई खेसि खणी साॻे जाइ ते फिटो करे फ़रार थी विया। मौलवी शफ़ी मोहम्मद सालियापट जे थाणे ते केस दाख़िल कराइण लाइ पहुतो त SHO अलहमद पिताफ़ी केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। जी